अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोला में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियलु आहे में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे जल्द खां जल्द तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा त मुराद जेको आहे हाणे रस मंसूर सां हथ मिलाए छॾींदो दोस्ती जो। ऐं ॿिए पासे ते दोस्तो जेको शाहनवाज़ रेस इहो रेज़न वारनि जो माण्हू थी वेंदो, यानी उन्हनि जो रेस थी वेंदो। पोइ थींदा पाण में हिक ॿिए जा दुश्मन। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे इहे, अॻिते हली तव्हांखे सीन ज़रूरु ॾिसण वटां मिलंदा। ऐं ॿिए पासे दोस्तो सोडल हाणे मुराद खे चवंदो त हाणे मूंखां का बि सब्र नथो थिए, हाणे मां पंहिंजे दुश्मननि खे अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। मुराद चवंदो त तूं हाली 2-3 ॾींहं सब्र कर, जेॾी महिल मां ठीकु थियां त पोइ इन्हनि दुश्मननि खे बि ॾिसी वठंदासीं ऐं पोइ इन मंसूर सां बि ॻाल्हाईंदासीं त रेस मंसूर छा थो चवे। ऐं ॿिए पासे दोस्तो तव्हां रेस शाहनवाज़ खे हाणे ॾिसंदो त इहो रेज़न वारनि जे पासो थी वेंदो, यानी शाहनवाज़ रेस जेको आहे उहो रेज़न वारनि जो माण्हू थी वेंदो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, तव्हांखे इहे अॻे सीन ॾिसण वटां मिलंदा। ऐं ॿिए पासे दोस्तो हिकु सिंध टीवी जो नओं बहितरीनु ड्रामो अचण वारो आहे जंहिंजो नालो आहे वेरनि जी वस्ती। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, उन में सिंध जा बहितरीनु अदाकार कमु करे रहिया आहिनि। आजन प्रेमी यानी सिजावल खान इहो बि इन ड्रामे में आहे जेको वेरनि जी वस्ती ड्रामो आहे। दोस्तो सिंध टीवी जो ही बि बहितरीनु ड्रामो आहे, तव्हांखे हाणे जल्द खां जल्द ॾिसण वटां मिलंदो त इन जी ड्रामे जी शूटिंग ज़रूरु शुरू थींदी। ऐं ॿिए पासे दोस्तो जेको हाणे हिकु ड्रामो आहे उन जी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे शिकारपुर में। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।